ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 6/1/2026। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार ब्रह्मा बाबा शिव बाबा जा रथ आहिनि, ॿई इकट्ठा आहिनि, पाठ हलंदो आहे। इन में जरा बि संशय न अचिणो खपे। प्रश्न: मनुष्य दुखनि सां छुटण जे लाइ कहिड़ी युक्ति रचंदा आहिनि जंहिंखे महापाप चइबो आहे? उत्तर: मनुष्य जॾहिं दुखी थींदा आहिनि त स्वयं खे मारण सां ख़तमु करण जे अनेक उपाय रचंदा आहिनि। जीवघात करण जी सोचंदा आहिनि, सम्झंदा आहिनि इन सां असां दुखनि सां छुटी वेंदासीं, परंतु हिननि जहिड़ो महापाप कोई ॿियो न आहे। उहो ॿियो ई दुखनि में फसी वेंदा आहिनि, छो जी इहा आहे अपार दुखनि जी दुनिया, छोजी आत्मा भटकती आहे न। ओम शांति। ॿारनि सां बाबा पुछंदा आहिनि, आत्माउनि सां परमात्मा पुछंदा आहिनि। इहा त ॼाणंदा आहियो असां परम पिता परमात्मा जे साम्हूं वेठा आहियूं, उन्हनि खे पंहिंजो रत त न आहे न। इहे त निश्चय आहे न। हिन भ्रुकुटी जे विच में बाबा जो निवास स्थान आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि, मां इन्हनि जी भ्रुकुटी जे विच में वेंदो आहे। इन्हनि जो शरीर लोन वठंदो आहे न। आत्मा भ्रुकुटी जे विच में आहे त बाबा बि उते ई वेंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा आहे त शिव बाबा बि आहिनि, ब्रह्मा न त शिव बाबा ॻाल्हाईंदा कीअं? मथे में शिव बाबा खे त सदैव यादि कंदा आया आहियूं। हाणे तव्हां ॿारनि खे पतो आहे असां बाप वटि हिते वेठा आहियूं। ईअं न की शिव बाबा मथे में आहिनि, उन्हनि जी प्रतिमा हिते पूजबी आहे न। ईअं न की शिव बाबा मथे में आहिनि, उन्हनि जी प्रतिमा हिते पूजदा आहिनि। त हिन समय बाबा हिते हूंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ज्ञान जा सागर आहिनि। ज्ञान किथां खां ॿुधाईंदा? छा मथां खां ॿुधाईंदा? हिते हेठि ईंदा। बाबा चवनि था की इहे ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। तव्हां हिते ॼाणंदा आहियो बाबा ज्ञान जा सागर आहिनि। ज्ञान किथां खां ॿुधाईंदा? छा मथां खां ॿुधाईंदा? हेठि आया आहिनि, ब्रह्मा तन सां ॿुधाईंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां ब्रह्मा खे न मञंदासीं, परंतु शिव बाबा ख़ुदि चईंदा आहिनि ब्रह्मा तन द्वारा ई मूंखे यादि करो। हीअ सम्झ जी ॻाल्हि आहे, लेकिन माया ॾाढी ज़बरदस्त आहे, हिकदमि मुंहुं फिराए करे पिछाड़ी करे ॾींदी आहे। हाणे तव्हांजो कंधु शिव बाबा साम्हूं कयो आहे, सम्मुख वेठा आहियो, पोइ जो ईअं सम्झंदा आहिनि ब्रह्मा त कुझु न आहे, उन्हनि जी छा गति थी वेंदी? दुर्गति खे पाईंदा न, कुझु बि ज्ञान न आहे। पुकारंदा आहिनि, मनुष्य पुकारंदा बि आहिनि, ओ गॉड फादर। पोइ उहो गॉड फादर ॿुधंदा आहिनि छा? उन्हनि खे चइबो आहे लिबरेटर अचो, या हुते वेही लिबरेट कंदा। कल्प कल्प पुरुषोत्तम संगम युग ते बाबा ईंदा आहिनि। जंहिंमें ईंदा आहिनि उन्हनि खे अगरि उड़ाए छॾियो त छा कंदा? छा चईंदा? नंबर 1 तमो प्रधान। निश्चय ॾाढो निश्चय हूंदे हुए बि माया हिकदमि मुंहुं फेरे ॾींदी आहे। निश्चय हूंदे हुए बि माया हिकदमि मुंहुं फेरे छॾंदी आहे। एतिरो उन्हनि में बल आहे जो हिकदमि वर्थ नॉट अ पेनी ठाहे ॾींदी। ईअं बि कोई न कोई सेंटेंस जे इन करे बाबा चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे। पर कंहिंखे ॿुधाईंदा बि रहे, कंहिंखे ॿुधाईंदा बि रहनि ॿुधी हुई ॻाल्हियूं, परंतु उहो जीअं पंडित मिसल, अगरि ख़ुदि धारणा न करे ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि त जीअं पंडित मिसल। जीअं बाबा पंडित जी कहानी ॿुधाईंदा आहिनि न, हुननि चई राम राम चइण सां नदी पार थी वेंदा। इहा बि हिकु कहानी ठाही आहे। हिन समय तव्हां बाप जी यादि सां विषय सागर सां खीर सागर में पहुची वेंदा आहियो। उन्हनि भक्ति मार्ग में ढेर कथायूं ठाहे छॾियूं आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि।
हीअ हिकु कहानी वेई ठाती आहे। पंडित ॿियनि खे चईंदो हुयो, ख़ुदि बिल्कुलु छट खाते में, ख़ुदि विकारनि में वेंदो हुयो, ॿियनि खे चईंदो हुयो निर्विकारी ठहो। उन्हनि जो छा असरु थींदो? अहिड़ा बि ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि, ख़ुदि निश्चय में न, ॿियनि खे सुञाईंदा रहंदा आहिनि। इन करे काथे काथे ॿुधाइण वारनि सां बि ॿुधण वारा तिखा हली वेंदा आहिनि। त जो ॾाॾनि जी सेवा कंदा आहिनि उहे ज़रूरु प्यारा त लॻंदा। पंडित झूठो निकितो त उन्हनि खे केरु प्यारु कंदो? पोइ प्यारु उन्हनि ते हली वेंदो आहे जो प्रैक्टिकल में बाबा खे यादि कंदा आहिनि। सिटे सिटे महारथियुनि खे बि माया हप करे वरिती, ॾाढा हप थी विया न। बाबा बि सम्झाईंदा आहिनि, हाणे कर्मातीत अवस्था अञा आई न आहे। बाबा बि सम्झाईंदा आहिनि, अञा कर्मातीत अवस्था आई न आहिनि। हिकु तरफ़ लड़ाई थींदी, ॿिए तरफ़ असांजी कर्मातीत अवस्था उन्हनि ते पहुची वेंदासीं। पूरो कनेक्शन आहे लड़ाई ऐं असांजी कर्मातीत अवस्था जी। पोइ लड़ाई पूरी थी वञण खां पोइ असां ट्रांसफर थी वेंदासीं। पहिरियों रुद्रमाला ठहींदी। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो त बाबा चवनि था कि ख़ुदि निश्चय न, ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। इन करे काथे काथे ॿुधाइण वारनि खां बि ॿुधण वारा तिखा हली वेंदा आहिनि। जो ॾाॾनि जी सेवा कंदा आहिनि उहे ज़रूरु बाबा खे प्यारा लॻंदा। पंडित झूठो निकितो त उन्हनि खे केरु प्यारु कंदो? पोइ प्यारु उन्हनि ते हली वेंदो जो प्रैक्टिकल में यादि कंदा। सिटे सिटे महारथियुनि खे बि माया हप करे वरिती आहे, ॾाढा हप थी विया आहिनि। बाबा बि सम्झाईंदा आहिनि, अञा कर्मातीत अवस्था न थी आहे। हिकु तरफ़ लड़ाई हूंदी, ॿिए तरफ़ कर्मातीत अवस्था थींदी। पूरो कनेक्शन आहे। पोइ लड़ाई पूरी थी वञण सां ट्रांसफर थी वेंदा। पहिरियों रुद्रमाला ठहींदी। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो विनाश साम्हूं बीठो आहे। हाणे तव्हां आहियो मिनॉरिटी, उहा आहिनि मेजॉरिटी। तव्हांखे केरु मञंदा? जॾहिं तव्हांजी वृद्धि थी वेंदी पोइ तव्हांजो योग बल सां ॾाढा खिची करे ईंदा। जेतिरो तव्हां सां कट निकिरंदी वेंदी ओतिरो बल भरंदो रहंदो। ईअं न, बाबा जानी जानन हार आहिनि। हिते अची करे सभिनि खे ॾिसंदा आहिनि, सभिनि जी अवस्था खे ॼाणंदा आहिनि। बाबा पाप ॿारनि जी अवस्था खे न ॼाणंदा छा? सभु कुझु मालूम पवंदो आहे। हिन में अंतर्यामी जी कोई ॻाल्हि न आहे। हाणे त कर्मातीत अवस्था थी न आहे। आसुरी बातचीत चलन आदि सभु प्रसिद्ध थी वेंदी आहे। तव्हां में जो देवी चलन, तव्हांखे त दैवी चलन ठाहिणी आहे न। देवताऊं सर्वगुण संपन्न आहिनि। हाणे तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे कि काथे उहा असुर, काथे तव्हां देवता, है न, काथे उहा असुर, काथे तव्हां देवता। परंतु माया कंहिंखे बि छॾंदी न आहे। छुई मुई ठाहे छॾंदी आहे, हिकदमि मारे छॾंदी आहे। 5 सीढ़ियूं आहिनि। देह अभिमान में अचण सां मथां खां हिकदमि हेठि किरी पवंदा आहिनि। किरियो ऐं मरियो, मतिलबु ग़लति कमु करे वठंदा आहिनि। अॼुकल्ह पंहिंजे खे मारण लाइ कीअं कीअं उपाय रचंदा आहिनि। 21 मंज़िल सां खूदंदा आहिनि त हिकदमि ख़तमु थी वेंदा आहिनि। ईअं न कि पोइ हॉस्पिटल में पिया रहनि, दुख भोगदा रहंदा आहिनि। 5 मंज़िल सां किरियो न मरियो त दुख भोगदा रहंदा। कोई पंहिंजे खे आग लॻाईंदा आहिनि। अगरि कोई उन्हनि खे बचाए वठे त उन्हनि खे केतिरो दुख सहन करिणो पवंदो आहे न। जली वेंदा आहिनि। जली वेंदा त आत्मा भॼी वेंदी। इन करे जीवघात कंदा आहिनि, शरीर खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। सम्झाइनि शरीर छुटण सां दुख छुटी वेंदो, परंतु इहे महापाप आहे न। ॿियो बि अधिक दुख भोगणो पवंदो। छो जो इहा आहे अपार दुखनि जी दुनिया, हुते आहे अपार सुख। तव्हां ॿार सम्झंदा आहियो। हाणे असां रिटर्न थींदा आहियूं दुख धाम खां। पहिरियों शांतिधाम में वेंदासीं, पोइ सुखधाम में वेंदासीं। हाणे बाबा जो सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे यादि करिणो आहे। इन्हनि द्वारा
इन्हनि द्वारा बाप सम्झाईंदा आहिनि। चित्र बि आहे न, ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना। तव्हां चईंदा आहियो बाबा असां अनेक बार तव्हांखां स्वर्ग जो वरसो वठण आया आहियूं। बाप बि संगम ते ई ईंदा आहिनि, जबकि दुनिया खे बदिलणो आहे। त बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे दुखनि सां छुड़ाए करे सुख जी पावन दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे। बुलाईंदा बि आहिनि हे पतित पावन। इहे थोरी सम्झंदा आहिनि कि असां महाकाल खे सत्ता करूं कि असांखे अची करे बाबा चवनि था ॾिसो इहा अपार दुखनि जी दुनिया आहे। ऐं सॾु बि कंहिंखे कंदा आहिनि, कालनि जी काल महाकाल खे सॾु कंदा आहिनि कि असांखे हिन छीछी दुनिया सां वठी हलो। ज़रूरु बाबा ईंदा, असां मरदा त पीस थींदी न, शांती शांती कंदा रहंदा आहिनि। शांती त परम धाम में ई मिलंदी आहे, परंतु हिन दुनिया में शांती कीअं हुजे जेसि ताईं एतिरा ढेर मनुष्य आहिनि। सतयुग में सुख शांती हुई, हाणे कलयुग में अनेक धर्म आहिनि, है न। सतयुग में सुख शांति हुई, हाणे कलयुग में अनेक धर्म आहिनि। उहे जॾहिं ख़तमु थी वञनि तॾहिं हिकु धर्म जी स्थापना थिए, तॾहिं सुख शांती थी वेंदी न, है न। तॾहिं सुख शांती थी वेंदी। बाबा चवनि था कॾहिं सुख शांती थींदी, जॾहिं सभु अनेक धर्म ख़तमु थी वेंदा, हिकु धर्म रहंदो। हाणे कलयुग में अनेक धर्म। बाबा चवनि था हाहाकार खां पोइ जय जयकार थींदी। अॻियां हली ॾिसणो आहे मौत जो बाज़ारि केतिरो गरम थींदो आहे। विनाश शुरू थियणो आहे। हिकु धर्म जी स्थापना बाबा अची करे कराईंदा आहिनि। राजयोग बि सेखारींदा आहिनि। बाक़ी हाणे अनेक धर्म खलास थी वेंदा। गीता में कुझु लिखायो न आहे। 5 पांडव कुतो हिमालय में गली करे मरियो, पोइ रिज़ल्ट छा रही, प्रलय ॾेखारे छॾी आहे। जलमई बल थींदी आहे, परंतु सॼी दुनिया जलमई थी न सघंदी आहे। बाबा चवनि था जलमई भल थींदी आहे, परंतु सॼी दुनिया जलमई न थी सघंदी आहे। सॼी दुनिया जलमई न थी सघंदी आहे। भारत त अविनाशी पवित्र खंड आहे ई न। उन्हनि में बि आबू सभिनि खां पवित्र तीर्थ स्थान आहे, जिते बाबा अची करे तव्हां ॿारनि जे द्वारा सर्व जी सदगति कंदा आहिनि। बाबा अची करे तव्हां ॿारनि जे द्वारा सर्व जी सदगति कंदा आहिनि। दिलवालो मंदिर में केतिरो यादगार आहे न, केतिरा अर्थ सहित आहिनि, परंतु जंहिं ठाहियो आहे उहो न ॼाणंदा आहिनि। पोइ बि सुठा सम्झूं त आहिनि न। द्वापर में ज़रूरु सुठा समझदार हूंदा, कलयुग में हूंदा ई आहिनि तमो प्रधान। द्वापर में पोइ बि तमो बुद्धि हूंदी आहे। सभु मंदिरनि सां इहा ऊच आहे जाते तव्हां वेठा आहियो। हाणे तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो विनाश में होलसेल मौत थींदी, होलसेल महाभारी लड़ाई लॻंदी, सभु ख़तमु थी वेंदो, बाक़ी हिकु खंड रहंदो। भारत ॾाढो नंढो हूंदो, बाक़ी सभु खलास थी वेंदो। स्वर्ग केतिरो नंढो हूंदो। हाणे इहे ज्ञान तव्हांजी बुद्धि में आहे, कोई खे सम्झण में देरी लॻंदी आहे। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। हिते केतिरा ढेर मनुष्य आहिनि ऐं हुते केतिरा थोरा हूंदा, इहे सभु ख़तमु थी वेंदा। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे शुरू खां, ज़रूरु स्वर्ग खां ई रिपीट थींदी। पिछाड़ी में त न ईंदा न, है न। पिछाड़ी में त न ईंदा न। स्वर्ग में रिपीट थींदी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी। ये ड्रामो जो चक्कर अनादि आहे, शुरू खां ई थींदी न रिपीट, पिछाड़ी खां थोरी थींदी। ये ड्रामो जो चक्कर अनादि आहे जो फिरंदो ई रहंदो आहे। हिन तरफ़ कलयुग, हुन तरफ़ सतयुग, इहे संगम। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो बाबा ईंदा आहिनि। बाबा खे रथ त ज़रूरु खपे न, त बाप सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हां घर वेंदा आहियो, पोइ इहे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे तव्हांखे, त दैवी गुण बि धारण करणा आहिनि।
ये भी तव्हां ॿारनि खे सम्झाइबो आहे। रावण राज्य राम राज्य कंहिंखे चइबो आहे। पतित खां पावन, पोइ पावन खां पतित कीअं ठहींदा आहिनि, इहे खेल जे राज बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा नॉलेजफुल बीज रूप आहिनि, चैतन्य आहिनि, उहे ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाबा ई चईंदा आहिनि सॼे कल्प वृक्ष जो राज सम्झो, इन में छा छा थींदो आहे। तव्हां इन्हनि में केतिरा पाठ वॼाया, अधु कलाक दैवी पाठ वॼायो राज्य में, पोइ अधु कलाक आसुरी राज्य हूंदा। सिर्फ़ु ॿार जो आहिनि, उन्हनि खे बुद्धि में नॉलेज रहंदी आहे, बाप समान ठाहींदा वेंदा आहिनि। टीचर्स में बि नंबरवार हूंदा आहिनि, कई त टीचर थी करे बि बिगड़ी पवंदा आहिनि, ॾाढनि खे सिखाए करे ख़ुदि ख़तमु थी वेंदा आहिनि। नंढे नंढे ॿारनि में भिन्न भिन्न संस्कार वारा हूंदा आहिनि, कोई त ॾिसो नंबर 1 शैतान, कोई पोइ परिस्थान में वञण लाइक़ु हूंदो आहे, कई त आहिनि जो ज्ञान उठाईंदा आहिनि, न उठाईंदा आहिनि, न पंहिंजी चलन सुधारंदा आहिनि, सभिनि खे दुख ॾींदा आहिनि। इहे बि शास्त्रनि में ॾेखारियो आहे कि आसुर अची करे छिपी करे वेंदा हुया, असुर ठही केतिरी तकलीफ़ ॾींदा आहिनि। इहे त सभु थींदो रहंदो। उच बाबा त खे ई स्वर्ग स्थापना करणु अचिणो पवंदो आहे। माया बि ॾाढी ज़बरदस्त आहे। बाबा चवनि था उच बाबा खे स्वर्ग स्थापना करणु अचिणो पवंदो आहे। माया बि ॾाढी ज़बरदस्त आहे। दान ॾींदा आहिनि, पोइ बि माया बुद्धि फिराए ॾींदी आहे। अधु खे ज़रूरु माया खाईंदी, तॾहिं त चवंदा आहिनि माया ॾाढी दुस्तर आहे। अधु कलाक माया राज्य कंदी आहे त ज़रूरु एतिरी पहलवान हूंदी। माया सां हराइण वारनि जी छा हालति थी वेंदी आहे। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जी मुख्य सारा। धारणा जे लाइ मुख्य सारा, कॾहिं छुई मुई न ठहिणो आहे, दैवी गुण धारण करे पंहिंजी चलन सुधारणी आहे। ॿियो आहे बाप जो प्यार पाइण लाइ सेवा करणी आहे, लेकिन जो ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि उहो स्वयं धारण करिणो आहे। कर्मातीत अवस्था में वञण जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। वरदान साकार रूप में बाप दादा के सम्मुख अनुभव करण वारा कंबाइंड रूप धारी ठहो। जीअं शिव शक्ति कंबाइंड आहे, ईअं पांडव कंबाइंड आहिनि। जो ईअं कंबाइंड रूप में रहंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां बाप दादा साकार में स्वयं सर्व संबंधनि जी साम्हूं सदा ई रहंदा आहिनि। हाणे दिन प्रतिदिन ॿियो ई अनुभव कंदव। जीअं बाप दादा साम्हूं आया, बाबा सन जो हथु पकड़ियईं ऐं उड़ी करे घुमी करे आयासीं। बुद्धि सां न, अखियुनि सां ॾिसंदो, अखियुनि सां ॾिसंदो। बाबा आया, बाप दादा असांजो हथु पकड़ियईं ऐं असां बाबा सां गॾु हलूं था, कमु था करूं, सेवा था करूं। बुद्धि सां न, अखियुनि सां ॾिसंदो, अनुभव थींदो। लेकिन सिर्फ़ु हिकु बाप, ॿियो न कोई। इहे पाठ पको हुजे त पोइ जीअं परछाई घुमंदी आहे, ईअं बाप दादा अखियुनि सां हटंदा ई न। सदा सम्मुख जी अनुभूति थींदी। स्लोगन आहे माया जी प्रकृति जी थियण वारी श्रेष्ठ आत्मा ई स्व कल्याणकारी ऐं विश्व कल्याणकारी हूंदी। अव्यक्त इशारो, जॾहिं तव्हां हाणे जीवन मुक्त ठहो त तव्हांजी जीवन मुक्त स्थिति जो प्रभाव जीवन बंद वारी आत्माउनि जो बंधन समाप्त कंदी। त हाणे उहा डेट कॾहिं हूंदी जॾहिं सभु जीवन मुक्त थी वेंदा। सभु बंधननि में पहिरियों हिकु बंधन आहे देह भान जो बंधन, उन सां मुक्त ठहो। देह न त ॿिया बंधन स्वतः ई समाप्त।
देह न तब या बंधन स्वतः ही समाप्ति है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो,